त कराचीअ में हिकु वॾो मसइलो ट्रैफ़िक जो आहे ऐं यकीनन ईअं आहे त हिन वक़्तु जेका मौजूदा सूरतहाल आहे उहा इलाही बेहंगम तरीक़े सां वधे पई ऐं जॾहिं असां रोडनि ते निकिरंदा आहियूं त असांखे ख़बर न हूंदी आहे का गाॾी असांजे लेफ़्ट साइड खां गुज़री वेंदी आहे का राइट साइड खां गुज़री वेंदी आहे ऐं एतिरी फुल स्पीड में मतिलबु हिकिड़ो सुवालु आहे एतिरी तकड़ छाजी आहे जी एतिरी जल्दी छाजी आहे जेकॾहिं अव्हांखे कंहिं मंज़िल ॾांहुं पहुचणो आहे जेकॾहिं अव्हांखे पंहिंजे ऑफिस में यूनिवर्सिटी में कंहिं बि दफ़्तर में पहुचणो आहे त उन जे लाइ ज़रूरी इहो हुजणु घुरिजे त तव्हां पंहिंजे घर मां थोरो टाइम सां तयारु थी करे 10 खां 15 मिंट पहिरियां निकिरो ऐं बाक़ाइदा सकून सां पंहिंजी गाॾी ड्राइव कयो सकून सां पंहिंजी मोटरसाइकिल ड्राइव कयो लेकिन अक्सर औकात इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं असांखे घर मां ई लेट थी वेंदी आहे त पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त रोड जेको आहे उहो असां पंहिंजे पीउ जो सम्झंदा बिल्कुलु ईअं ई ठीकु आहे। आहे त हे असांजे पीउ जो रोड आहे ऐं हाणे असांखे को बि रोकण वारो न आहे टोकण वारो न आहे ऐं असां पंहिंजी गाॾी जेको आहे फुल स्पीड में भॼाईंदासीं इन तरीक़े सां नुक़सानु छा थींदो आहे नुक़सानु इहो थींदो आहे त थोरी सी अव्हांजी लापरवाही जेका आहे उहा इलाही ज़्यादा प्रॉब्लम क्रिएट कंदी आहे इलाही ज़्यादा मसइला क्रिएट कंदी आहे अव्हांजे लाइ अव्हांजी फैमिली जे लाइ ऐं अव्हांजे पोइरनि जे लाइ उहो हादसो जेकॾहिं को वधी थो वञे त उन में जेको आहे इलाही ज़्यादा कैजुअलिटीज़ बि असांखे नज़र में ईंदियूं आहिनि